अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी नई अपडेट तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तो। पोइ क़िस्त में तव्हांखे मां ॿुधायो त राजन ऐं ककर वारनि खे इहा बि ख़बर पइजी वेंदी त मिठण खे मारण वारो शाहनवाज़ खान हुयो। तव्हां ॾिठो पोइ क़िस्त में हाणे त शाहनवाज़ खान जो इहो जेको आहे न मकर फिरे बि राजन ऐं ककर वारनि जे साम्हूं अची वियो। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधायो त मंसूर खान तमामु जल्द जेल खां ॿाहिरि ईंदो जॾहिं ही खून कूड़ा थींदा। हाणे राजन ऐं ककर वारा हिन हाज़िरी ते जेको आहे खून तां हथ खणी वेंदा ऐं मंसूर खान जेल खां ॿाहिरि अची वेंदो। छो त मंसूर खान जी अमड़ हिकु चकर वरी जेकॾहिं अचण वारी एपिसोड आहे इन में राजन वारनि वटि वेंदी ऐं राजन वारा उनखे इज़त बख़्शींदा। उनखे चवंदा असां भुलियल हुयासीं, असां खून खां केस खां हथु खणूं था ऐं मंसूर खान ॿाहिरि अची वेंदो। पोइ अहिड़े हिसाब सां मंसूर खान ॿाहिरि अची वेंदो ऐं उहे टकर ॾींदो ऐं शाहनवाज़ खान खे। शाहनवाज़ खान गेम खेॾियो राजन ऐं ककर वारनि सां। तव्हां ॾिठो उहा छोकिरी कॾहिं बि हिन जे हवाले कोन कंदो, हू हिननि खे हाणे अतीको करे चुको आहे तॾहिं। ऐं उहो इहो भुले थो त हीउ शाहनवाज़ खान राजन वारा मंसूर खान जी तरफ़ वञी सघनि था। शाहनवाज़ खान जी इहा सोच में बि ॻाल्हि न आहे, पर ईअं ई थींदो पोइ शाहनवाज़ खान अकेलो थी वेंदो। होॾो हाणे गुलपरी वारो मसइलो बि जेको आहे मंसूर खान ई फ़ैसिले में अची हल कंदो।